हिन वीडियो जे अंदरि पाण ॿिनि क़ीमतुनि ते मुश्तमिल अलजबराई इज़हार जी सघ ॿ कीअं छॾाइबी आहे इहो सिखंदासीं। यानी जेकॾहिं का एक्सप्रेशन बायोनोमियल आहे यानी ॿिनि टर्म्स ते मुश्तमिल आहे त पोइ उनजो स्क्वायर कीअं असां हल कंदासीं, जीअं हीअ आहे ए प्लस बी होल स्क्वायर। सो इहो पाण कीअं छॾाईंदासीं। सो हिनजो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त ए प्लस बी खे असां ए प्लस बी सां ज़रब कयूं, यानी बायोनोमियल एक्सप्रेशन खे बायोनोमियल एक्सप्रेशन ज़रब कयूं, जीअं ए प्लस बी ज़रबिया ए प्लस बी। सो सभ खां पहिरियां ए खे ए सां ज़रब कंदासीं। सो ए इंटू ए स्क्वायर या ए ज़रबिया ए स्क्वायर, ए इंटू बी ए बी, ऐं वरी बी खे ए सां ज़रब कंदासीं त छा थींदो बी इंटू ए, यानी इहो बि साॻियो ए बी। सो हे ए बी, ऐं बी खे बी सां ज़रब कंदासीं त बी इंटू बी बी स्क्वायर। पाण इन क़िस्मनि जी ज़रब पोयनि वीडियोज़ में सिखी आया आहियूं, पर ही हिते ज़रूरी हुयो त रिवाइज़ कजे जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे। सो पाण जेकॾहिं पंहिंजी हिन एक्सप्रेशन खे ॾिसूं त हिन में विचों टर्म्स जेके आहिनि ए बी ऐं ए बी इहे साॻिया आहिनि। सो ए बी ऐं ए बी इहे जोड़ थी वेंदा, हीअ थी वेंदी ए स्क्वायर, ही ए बी ऐं ही ए बी। घणा ए बी थिया, ॿ ए बी ऐं प्लस में बी स्क्वायर। पाण खे हिन बायोनोमियल एक्सप्रेशन हल करण जो छा फ़ाइदो थियो। हिन जो इहो फ़ाइदो थियो त जेकियूं बायोनोमियल एक्सप्रेशन ए प्लस बी होल स्क्वायर वारी कार लॻंदियूं, पाण हुनजो ही पार्ट यानी ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर पार्ट हल कंदासीं, पाण खे जवाब अची वेंदो। फर्स्ट जो पाण वटि एक्सप्रेशन आहे 5x पावर 6 प्लस 4 होल स्क्वायर। सो ही एक्सप्रेशन असां कीअं हल कंदासीं। इन जे लाइ पाण या त जीअं ए प्लस बी होल स्क्वायर हल कयोसीं, जंहिंमें असां ए प्लस बी खे ए प्लस बी जे ब्रैकेट्स में रखियोसीं, पोइ ॿई ब्रैकेट्स ज़रब कयासीं, पोइ जेको नतीजो आहे उहो लिखियोसीं। या वरी पोइ पाण ईअं कयूं त ए प्लस बी होल स्क्वायर बराबरि छा जे आहे ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर, यानी ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर हल कयूं। सो इन जे लाइ पाण ॾिसूं था त हिते ए जी जॻह ते छा आहे 5x पावर 6। सो ए जी जॻह ते हिते 5x पावर 6 आहे ऐं बी जी जॻह ते पाण वटि छा आहे 4। सो बजाए जो पाण इन खे अलॻि अलॻि ब्रैकेट्स में रखी करे ज़रब कयूं, पाण ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर हल कयूं, ए जी जॻह ते 5x पावर 6 आहे उनखे हल कयूं, अहिड़े तरीक़े सां सॼो फार्मूलो हल कंदासीं त पाण खे जवाब मिली वेंदो। सो 5x पावर 6 खे जॾहिं पाण हल कंदासीं त इहो थी वेंदो 25x पावर 12, ऐं पाण वटि विचों टर्म कहिड़ो आहे प्लस 2ab। सो पाण प्लस ॾेई करे 2 वठंदासीं फार्मूले जा, ऐं पोइ ए रखंदासीं ऐं पोइ बी रखंदासीं। सो पाण 2 वरितोसीं ऐं हींअर ए पाण वटि छा आहे 5x पावर 6, 5x पावर, सो 5x पावर 6 ऐं बी पाण वटि छा आहे 4। सो 4 बि पाण ब्रैकेट में रखंदासीं। हे थी वियो पाण वटि 2ab। लास्ट टर्म या आख़िरी टर्म जेको आहे उहो आहे 4। सो 4 जो स्क्वायर कंदासीं, इहो थी वेंदो 16। सो हाणे पाण इन खे हल कंदा वेंदासीं, पाण खे जवाब अची वेंदो 25x पावर 12 साॻे जो साॻियो प्लस 2 5 10 ऐं 10 चौक 40। सो 40x पावर 6 थींदो प्लस 40x पावर 6 ऐं हू 16 जो 16। सो इन जो मतिलबु इहो थी वियो त 5x पावर 6 प्लस 4 होल स्क्वायर बराबरि आहे 25x पावर 12 प्लस 4x पावर 6 प्लस 16। अहिड़े ई तरीक़े सां हिकिड़ी पाण वटि ॿी एक्सप्रेशन आहे 3t स्क्वायर माइनस 7t पावर 6 होल स्क्वायर। वीडियो खे बीहारे सभ खां पहिरियां तव्हां पाण हिन हिसाब खे हल करण जी कोशिशि कयो। सो अचो त गॾिजी था कयूं। हिते पाण वटि ए आहे 3t स्क्वायर ऐं बी जेको आहे उहो माइनस 7t पावर 6 आहे। सो हिते बी असां वटि छा आहे नेगेटिव आहे, ऐं पाण सम्झूं था त हिते इहो प्लस थियल आहे, छा थियल आहे जोड़ थियल आहे। सो इन जो मतिलबु इहो थींदो त ए प्लस या जोड़ थियल आहे, पर बी जेको आहे उहो नेगेटिव आहे। सो इन खे जेकॾहिं पाण फार्मूला में हल कयूं त इहो कीअं थींदो 3 जो स्क्वायर 9 थींदो ऐं टी स्क्वायर छा थी वेंदो टी पावर 4, ऐं पोइ प्लस पाण खे करिणो आहे छा, प्लस छा करिणो आहे प्लस 2ab, यानी पाण प्लस जा पहिरियों 2 वठंदासीं ऐं पोइ ए रखंदासीं ऐं पोइ बी रखंदासीं। सो अचो त पाण मिडिल टर्म रखूं था जेको पंहिंजो प्लस 2ab आहे। यादि हिकिड़ी ॻाल्हि रखणी आहे त हिते बी नेगेटिव आहे। सो अचो त पाण रखूं प्लस 2, हाणे ए पाण वटि छा आहे 3t स्क्वायर, सो 3t स्क्वायर रखंदासीं। बी पाण वटि नेगेटिव 7t पावर 6 आहे। सो इहो नेगेटिव यादि करणु जेको आहे विसारणो न आहे, इहो लाज़िम यादि रखिणो आहे। ऐं पाण वटि बी वरी अगेन ॿियो छा आहे माइनस 7t स्क्वायर। सो माइनस 7 खे जॾहिं पाण हल कंदासीं त इहो थी वेंदो प्लस जो 49 ऐं टी जो पावर 6 आहे, त पोइ 6 खे 2 सां ज़रब कंदासीं त इहो थी वेंदो 12। सो हाणे पाण जेकॾहिं हिन खे अॻिते हल कयूं त 9t पावर 4, हाणे 2 ट्रिक 6 थींदो ऐं 6 7 42 थींदो, पर प्लस इंटू माइनस, इन जो मतिलबु त माइनस 42, हेॾे टी पावर 6 आहे ऐं टी पावर 2 त पावर जोड़ थींदा त घणा थी वेंदा टी पावर 8 या टी सघ 8 प्लस 49 टी पावर 12।
सो बायनोमियल एक्सप्रेशन के हिन फार्मूला सां हल करण सां इहो थींदो आहे त पाण जे लाइ हिसाब हल करणु आसान थी वेंदो आहे, भले हुनजो केतिरो ई पावर हुजे। सो हिते t जो पावर 6 हुयो, पाण खे मसइलो न थियो छाकाणि त पाण फार्मूला जे तहत हुनखे हल कयोसीं। सो मां सम्झां थो त हीउ मौज़ू तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो ऐं मुस्तक़बिल में तव्हां अहिड़ा सवाल आसानी सां हल करे सघंदव।